अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सना गुल। तव्हां ॾिसी रहिया हो न्यू मेरान न्यूज़। रुक कयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कई पिया रतो देरो में रिपोर्ट एहसान बोज़दार जी। रतो देरो भरिसां जहिड़ींदड़ दूरिन वटि जहिड़ो ख़त्म करे ठह करण लाइ अमन काफ़िलो पहुतो। गढ़ी यासीन तालुक़े जे मारफाणी बिरादरी ऐं मेहर बिरादरी विच में चोरी वारे मामले तां शुरू थियल खूनी तकरार जे ख़ात्मे लाइ डॉक्टर मोहम्मद सलीम अबड़ो जी अॻवानी में सरदारनि ऐं सैदनि ते मुश्तमिल अमन काफ़िलो दूरिन वटि पहुतो। दूरिन अमन काफ़िले खे मान ॾींदे हिकु हफ़्ते अंदरि राॼूनी फ़ैसिलो करण ते राज़ी थी वयूं आहिनि। हिन झेड़े में 11 माण्हू क़त्ल थी विया आहिनि, जिन में मेहर बिरादरी जे 2 शागिर्दनि समेत 4 ॼणा ऐं मारफाणी बिरादरी जा 4 ॼणा शामिल आहिनि, जॾहिं त 3 वाटड़ू पिणु मारिजी विया आहिनि, जिन में 2 जाफ़री बिरादरी जा पुलिस अहलकार ऐं 1 जमाली बिरादरी जो शामिल आहे। अमन काफ़िले में सरदार ज़ुल्फ़कार ख़ान सरकी, सरदार अब्दुल नबी ख़ान थईम, सरदार मोहम्मद जान पंद्राणी ब्रोई, सरदार चंगेज़ ख़ान पवर, सरदार ज़ुल्फ़कार ख़ान सैलरो, सरदार मोहसिन ख़ान चन्नो, सैयद महताब अली शाह, लियाकत अली वैसर अबड़ो, लियाकत अली महर, एडवोकेट नूरुद्दीन मैसर, एडवोकेट एजाज़ अली उन्नर जिन शामिल हुआ। अमन काफ़िलो पहिरीं मास्तर नबीदात महर वटि वियो, बाद में मारफाणी बिरादरी जे वधायो मारफाणी वटि पहुतो। ॿिन्ही दूरिन फ़ैसिले लाइ राज़पो ज़ाहिर कयो आहे ऐं 1 हफ़्ते जी मोहलत वरिती आहे। 1 हफ़्ते अंदरि फ़ैसिले जी तारीख़ ऐं आमीन जो नालो ॾींदा। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ ॾिसंदा रहो न्यू मेरान न्यूज़।